ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जाती भरिसां गुज़िरियल राति हथियारबंदनि हथां अगवा थियल 3 धनार बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि। ॻोठ गुलण मल्ला मां अगवा थियल महबूब मल्ला, अबलू मल्ला ऐं हसन 10 कलाकनि बाद बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि। इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस जी नाकाबंदी बाद असांखे आज़ादु कयो वियो आहे। बाज़ियाब थियलनि जो इहो मौक़िफ़ आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। जाती भरिसां गुज़िरियल राति हथियारबंदनि हथां अगवा थियल 3 धनार बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि। ॻोठ गुलण मल्ला मां अगवा थियल महबूब मल्ला, अबलू मल्ला ऐं हसन 10 कलाकनि बाद बाज़ियाब थी विया। इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस जी नाकाबंदी बाद असांखे आज़ादु कयो वियो आहे। बाज़ियाब थियलनि जो इहो मौक़िफ़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं जाती मां आवाज़ जो रिपोर्टर अमीन थईम खां। जी अमीन थईम, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी पंहिंजो जाती तेलके जी यूसी शाह कपूर जी देह बारगाह ॻोठ गुलण मला जा 3 भाइर धनार जेको राति कल्ह शाम जो 5 बजे माल चारींदे अगवा थी विया हुआ ऐं गऊं जी चोरी जे इल्ज़ाम जे हेठि मुख़बरी में 3 सॻा भाइर महबूब मला, अबलू मला ऐं अली हसन मला जेको सो अगवा थी विया ऐं ॻोठाणनि ऐं पुलिस जेको सो नाकाबंदी कजे पुलिस जी कई ऐं बैद में उन्हनि खे आज़ादु कयो वियो ऐं ॿिए तरफ़ SHO पंहिंजो मनान चांदी जो चवणु आहे त इन्हनि ते का बि तशदुद कोन थियो आहे। असां वधीक जांच करे रहिया आहियूं। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अमीन थईम अपडेट करण लाइ।